अमरीकी कांग्रेस तरफां जंग खां मना करण बावजूद सदर डोनाल्ड ट्रंप जी ईरान के वॾी फौजी ऑपरेशन जी धमकी। संदसि चवणु आहे त ईरान खे अञा वॾी तकलीफ़ नाहे पहुती। हू वॾियूं फौजी कार्रवायूं ॿीहर शुरू करण ते गौर करे रहियो आहे। नयनि फौजी कार्रवायुनि में ऑपरेशन इफेक्ट फेवरी जे हमलनि खां वॾा हमला करे सघजनि था। अञा हिन वॾनि हमलनि बाबति को क़तई फ़ैसिलो नाहे कयो। बिना सोचे समझे अगराई ट्रंप के वॾी क़ीमत चुकाइण ते मजबूर कंदी। अमरीकी हुकूमत जा कुझु एहलकार ज़मीनी हक़ीक़तुनि खे नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि। संदनि ध्यानु रुॻो अमरीका में 2028 जी सदारती चूंडनि ते आहे। उहे माण्हू जंहिं बिना सोचियल समझियल अगराई जी वकालत करे रहिया आहिनि, उन जो नतीजो रुॻो उहो निकिरंदो त सदर ट्रंप जेको मुआइदो हासिल करणु चाहे थो, खेसि उन मुआइदे लाइ तमामु वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं धमकियूं मायूसीअ जी अलामत आहिनि। हू मायूसीअ जो शिकार थी चुको आहे। शर्मचा में ज़ाहिरीन ते हमलो अमरीका जी शदीद नाकामी ऐं लाचारी जी निशानी आहे। ईरान लाॻीतो हमलनि बावजूद जवाबी कार्रवायूं जारी रखियूं पियूं वञनि। बुनियादी ढांचनि ते हमलनि जी सूरत में ईरानी रद्दअमल तमामु सख़्तु हूंदो। ईरानी सुप्रीम लीडर जो सलाहकार मोहसिन रज़ाई अमरीकी फ़ौज जा ईरान ते लगातार 13 ॾींहं राति भर हमला मवासिलाती नेटवर्क ऐं सामूंडी अस्करी सलाहियतनि खे निशानो बणाइण जी दावा। सेंटकॉम जो चवणु आहे त हमलनि में ईरानी फ़ौजी कमांड सेंटर्स, ड्रोन स्टोरेज मर्कज़नि, मवासिलाती नेटवर्क्स, सामूंडी निगरानी मर्कज़नि ऐं सामूंडी अस्करी सलाहियतनि खे निशानो बणायो वियो। ईरानी मीडिया मूजिबि कश्मीर भरिसां धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। बंदर अब्बास ऐं अवाज़ शहर में बि धमाकनि जी गूंज। अमरीकी फ़ौज जा 2 मिसाइल मूसांग ॻोठ भरिसां किरिया। ईरान पारां कश्मीर भरिसां उॾाम कंदड़ अमरीकी जहाज़ किराइण जी दावा। हवा में किरंदड़ ढेर जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। ईरानी पासदारनि इनकलाब कर्मा सूबे में बि अमरीकी फ़ौज तरफ़ां फायर कयल टॉम हॉक मिसाइल हवा में तबाह करण जी दावा कई। वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लगातार चोथें ॾींहुं बि वाधि। पेट्रोल जी क़ीमत में फ़ी लीटर ₹4.40 ऐं डीज़ल जी क़ीमत में फ़ी लीटर ₹3.62 इज़ाफ़ो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹331.52 फ़ी लीटर ऐं डीज़ल ₹358.66 फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। दहशतगर्दनि ऐं मददगारनि जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो ऐलान। संदसि चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस क़ानून लागू कंदड़ इदारनि ऐं अवाम जी गॾियल कोशिशुनि सां बलूचिस्तान में जेटादार अमन क़ाइमु थींदो। ख़ारजी ऐं भारतीय फितने ख़िलाफ़ टारगेटेड कार्रवायूं मुकमल अज़म सां जारी रहंदियूं। पाकिस्तान ऐं अवाम लाइ ख़तरे जो सबबु थींदड़ दहशतगर्द नेटवर्क जो हर सूरत में ख़ात्मो कयो वेंदो। परॾेही सरपरस्ती में हलंदड़ प्रॉक्सी हिंसन मुसलसल बलूचिस्तान में बदअमनी ऐं अदम इस्तेहकाम पैदा करण जी कोशिश करे रहिया आहिनि। ऐं बबलो बाईपास ते धरणो हणण ते प्रिया एक्शन कमेटी जे अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल। बबलो थाणे ते दाख़िल FIR में दहशतगर्दी टोड़ सेक्शन में शामिल कया विया। केस में 13 सुञातलनि समेत 150 ॼणनि खे नामज़द कयो पियो। केस में सोनी पारस, अंसारियो, हसन खोसो, सरदार सोलंकी, जब्बार शेख, शहनाज शेख ऐं ॿियनि जा नाला शामिल। FIR में क़ौमी झंडे जी तौहीन, ड्यूटी अटका, पथरा, रोड बंदि करण ऐं ॿिया कलम शामिल।